इस्लामाबाद में खबर ॾींदा हलो त हुकूमत पेट्रोल के अघ में 5 रुपया घटाई जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पेट्रोल की कीमत पे 5 रुपया लात ऐं डीज़ल की कीमत 280 रुपया बरक़रार रखी वही है। गासलेट के फी लीटर में 15 रुपया लात कई वही। पेट्रोल के अघ में लात बाद फी लीटर की नई कीमत 267 रुपया ऐं गासलेट जो अघ 187 रुपया 73 पैसा थी वियो। असो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी। सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो है ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब है। उनजो हेठी लिंक ते नंबर इन लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।